अस्सलाम वालेकुम। हिन वीडियो जो पहिरों पार्ट मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। ही उन जो ॿियो हिस्सो आहे। इस वीडियो का पहला पार्ट में अपने गांव से एक वीडियो शेयर की थी। ये उसका दूसरा हिस्सा है कि वहाँ पे एक लड़की के लिए मैंने कुछ सामान अरेंज किया था, ख़रीदा था कुछ, और मैंने कहा था कि घर जाकर मैं कुछ और भी इंतज़ाम करूँगी। तो जो कुछ मुझसे हो सका है वो मैंने कर लिया है। त ही जेको आहे घर अचण खां पोइ उन साॻी छोकिरीअ जे लाइ जंहिंजी ॻोठ में मूं कुझु हेल्प कई हुई, कुझु सामान असां उन्हनि खे ॾेई आया हुआसीं, पर लॻे पियो उहो थोरो हुयो असांजे हिसाब सां, त कुझु ॿियो सामान बि जेको आहे जमा थियो आहे, जेको मां तव्हां सां शेयर कयां थी। त हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ी ड्राई फ्रूट जी ट्रे आहे या जहिड़े बि पर्पज़ लाइ इस्तेमालु कजे। हिकिड़ो ही बास्केट्स जो सेट आहे। उनखां अलावा हीअ हिकिड़ो सिंगल पीस जो हॉट पॉट आहे, ऐं हीअ हिकिड़ो चांहि कढण वारो आहे जेको उन महिल असां न वरितो हुयोसीं। ऐं हीअ फ्राइंग पैन आहे हिकिड़ो, ऐं हीअ चमचा आहिनि, 6 नंढा ऐं 6 वॾा चम्मच हैं, छोटे और बड़े साइज़ में, और फ्राइंग पैन है, और एक ये चाय निकालने वाला चम्मच है, एक ये क्लच, छोटा सा एक पर्स है, ऐं उन खां सवाइ हीअ मुसलो आहे हिकिड़ो ॾाढो सुठो मज़ेदार, शादीअ में ॾियण जहिड़ो, ऐं 2 सिंगल बेड जूं चादरूं वरितियूं हैं। उनके पास जो है पलंग नहीं है, चारपाइयाँ हैं, तो चारपाई के हिसाब से मैंने ये सिंगल बेड के जो है चादरों के 2 सेट ख़रीदे, एक ये है और दूसरा ये है। तो ये जो कुछ हो सका है मेरे स्टूडेंट्स, मेरी फैमिली, मेरे फ्रेंड्स की हेल्प के साथ ये इतना कुछ हो सका है। उसके अलावा कपड़े जो थे उस वक्त मैंने वहाँ पर उसको 2 सूट दिए थे, तो अभी ये कुछ और सूट भी मैंने रखे हैं। ये देखिए, एक ये है एम्ब्रॉयडर्ड, एक ये सिल्क का सूट है, इसके साथ ये नेट का दुपट्टा है। तो ये मुझे खुद को बहुत अच्छा लगा था, तो ये मैंने ले लिया। और उसके अलावा एक सूट ये है, ये भी सिल्क का सूट है, प्लेन, इस पर कुछ लेस वगैरह लगाएंगे वो लोग, और ये नेट का दुपट्टा है, ये भी मुझे मौके की मुनासबत से बहुत अच्छा लगा। एक ये सूट, और इसके अलावा 2 कॉटन के सूट हैं। ये देखें, ये शलवार कमीज़, ये दुपट्टा, ठीक है। तो ये 3 पीस एक कॉटन का सूट, और ये 3 पीस दूसरा कॉटन का सूट है। ये भी देखें आप, ये कमीज़ है, ये इसकी शलवार है, और ये इसका बड़े बॉर्डर वाला दुपट्टा है। तो ये भी बहुत खूबसूरत सा सूट है, नया कपड़ा बहरहाल नया होता है। तो अच्छा, एक सूट ये लिया है मैंने मर्दाना, ये दूल्हे के लिए। अब वो लोग और लोग भी उनकी हेल्प करेंगे, कुछ ना कुछ वो लोग खुद भी कर लेंगे। और ये जो है एक जोड़ा मैंने लड़के के लिए ले लिया है। तो ये हैं कुछ चीज़ें, ये कुछ 6 सूट हैं टोटल जो मैंने अभी लिए हैं, और एक पर्स है। इसके अलावा ये बर्तनों में जो कमी हमें महसूस हुई हमारी तरफ से, तो वो भी मैंने कोशिश की है, पूरी कर दी है। और जानमाज़, चादरें, यही हमसे हो सका है, यही असां खां थी सघियो आहे। ऐं कुझु न हुजण खां ही हुजणु ॾाढो वधीक सुठो आहे, छो त इन्हनि छोकिरियुनि जूं जिन सां शादियूं थियूं थियनि उहे बि त मज़दूर आहिनि न, ग़रीब आहिनि, उन्हनि वटि को घर में एॾो घणो कुझु कोन्हे। त हिननि न्याणियुनि जा नंढा नंढा अरमान हूंदा, हर कंहिंखे पंहिंजो सुठो घर ठाहिण ते दिलि चाहींदी आहे, सुठा कपिड़ा पाइण ते। त हीअ असांखां जेको कुझु थी सघियो आहे, असां सभिनी पाण में गॾिजी सॼी इहा कोशिशि कई आहे। ऐं हिन पासे ही कुझु कपिड़ा आहिनि, ही ॿी कंहिं छोकिरीअ जे लाइ आहिनि। ही हिकिड़ो कॉटन जो सूट आहे, ॿी कंहिं न्याणी जी शादी आहे, ही मूंखे रओ कंहिं ॾिनो आहे, न त इनशाला मां हिकिड़ो कोई ख़ूबसूरत बनारसी जो जोड़ो वठंदमि। हिकिड़ो ही सूट आहे। त इहे कपिड़ा जेके आहिनि असां रखिया आहिनि, त अञा 3-4 सूट ॿिया बि वठंदासीं। उन छोकिरीअ जो बाक़ी सामान त तक़रीबन आहे ज़रूरत जो, कपिड़ा उन वटि कोन हुया, कोई हिकु ॿ आम मामूली जोड़ो हुयो। त ही मां कोशिशि कयां पई त हुन जे लाइ बि मां 4-5 सुठा सूट ठाहे सघां। सो ही हिकिड़ो मोटिवेशन जे लाइ शेयर कई आहे। ॿियो इन लाइ त जिन जिन पैसा ॾिना आहिनि, जिन सामान ॾिनो आहे, त उहे बि ॾिसी वठंदा त ही कीअं पियो वञे, किथे पियो वञे। सो अलाह साईं जेको आहे इन्हनि कमनि सां राज़ी थो थिए। असां का वॾी दावा नथा कयूं, असां का वॾी ॻाल्हि नथा कयूं, पर नंढी नंढी हेल्प ॾेई, नंढी नंढी मदद ॾेई असां कंहिंजी मुश्किल आसान करे सघूं था। सो ख़ुशि रहो, आबाद रहो, दुआइन में याद रखजो। अगर आप लोगों को मेरी ये वीडियोज़ अच्छी लगी हो तो प्लीज़ कमेंट करके बताएं। जब कुछ अच्छा सुनने को मिलता है तो हौसला बढ़ता है और काम करने को दिल चाहता है। तो अगर कुछ बुरा भी लगे
तो वो भी आप हमें गाइड करें ताकि आइंदा के लिए हम उसको सुधार सकें। तो हीअ मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हांखे वणी हूंदी। सो पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, जेको बि कमु कयो प्यार सां कयो, पंहिंजे देश सां, पंहिंजे देशवासियुनि सां, पंहिंजे मिसकिन माण्हुनि सां प्यार कयो, उन्हनि जे कमु अचो जेतिरो तव्हांखां थी सघे। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कमनि जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।